Please subscribe my YouTube channel and press the bell icon. Bismillahirrahmanirrahim. नहमदुहु व नसल्ली व नसल्लिम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुअज़्ज़िज़ सामीन व नाज़रीन किराम, गफ़लत अड़ी शइ आहे जंहिंमें माण्हूअ खे शर्मिंदगी बि घणी थींदी आहे ऐं नेमतूं बि ज़ाइल थी वेंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी हिकायत आहे त कंहिं शागिर्द पंहिंजे उस्ताद खे ख्वाब में ॾिठो ऐं उन खां पुछाईं त साईं तव्हां वटि वॾे में वॾी हसरत कहिड़ी आहे? त उन उस्ताद उन शागिर्द खे जवाबु ॾिनो त मूं वटि वॾे में वॾी हसरत हीअ आहे त उहा गफ़लत आहे। मूं वटि वॾे में वॾी हसरत गफ़लत आहे, जेको माण्हू इंसानु गाफ़िल थी वञे थो, इहा वॾी हसरत आहे। ऐं हिकिड़ी ॿी हिकायत बि ईंदी आहे त हिकिड़े शख़्स कंहिं बुज़ुर्ग खे ख्वाब में ॾिठो, उनखे अर्ज़ु कयईं मा फ़अलल्लाहु बिक, अल्लाह तबारक व तआला तोसां कहिड़ो मुआमिलो कयो? त उन बुज़ुर्ग उनखे जवाबु ॾिनो त अल्लाह तबारक व तआला मूंखे पंहिंजी बारगाह में उथारे बीहारियो ऐं चयईं, ए कूड़ा दावेदार, तूं त वॾियूं ॻाल्हियूं कंदे हैं मुंहिंजी मुहबत जूं, वॾी मुहबत कंदे हैं, मुहबत जी दावा कंदे हैं, पर तूं मूंखां गाफ़िल थी वएं। सो उन खां बाद में उन ही शेर पढ़ियो, अंत फी गफ़लतिन व क़ल्बुक साही ज़हबल उम्र व ज़ुनूब कमाही। तूं गफ़लत में रहें ऐं तुंहिंजी दिलि विसारणु शुरू कयो ऐं तुंहिंजी उमिरि गुज़री वई ऐं जेके तुंहिंजा गुनाह हुया उहे बाक़ी रहिजी विया। तंहिंजे करे असांखे बि गफ़लत न करणु घुरिजे। जेका बि ज़िंदगी गुज़री रही आहे, जेका असांखे ज़िंदगी मिली आहे, त उन में असां अल्लाह तबारक व तआला खे राज़ी कयूं। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जो किस्सो आहे त याक़ूब अलैहिस्सलाम जो मलकुल मौत दोस्त हुयो, उनजो संगती हुयो। त हिकु दफ़े हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम हज़रत मलकुल मौत खे हुकुम फरमायो। उन वटि जॾहिं आयो, हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम वटि जॾहिं मलकुल मौत आयो, उन खां पुछाईं त ए मलाइक सॻोरा, छा तूं मूंसां कचहरीअ जे लाइ आयो आहीं या मुंहिंजो साहु कढणु आयो आहीं? त उन मलाइक सॻोरे मलकुल मौत उनखे जवाबु ॾिनो, ए याक़ूब, त हाली त मां तोसां कचहरी करणु आयो आहियां, बाक़ी जॾहिं तुंहिंजे मौत जो वक़्तु थियो त मां तोखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम पुछोसि, ए मलकुल मौत, मूंखे ज़रूरु ॿुधाइजांइ जॾहिं मूं ॾे मौत जो पैगाम खणी अची। हुन चयो ठीकु आहे। कुझु सालनि गुज़रण खां बाद में जॾहिं हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम याक़ूब अलैहिस्सलाम जे रूह खे कब्ज़ करणु आयो, त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम पुछो, ए मलकुल मौत, दुनिया में त तूं मुंहिंजो दोस्त सजायो ऐं तूं इहो वाइदो बि कयो हो त जॾहिं मां तुंहिंजो रूह कढणु ईंदुसि त मां तोखे पहिरियां कासिद मोकिलींदुसि, ॿुधाईंदुसि, त पर तूं त वाइदे ख़िलाफ़ी करे छॾी, तूं त मूंखे न ॿुधायो। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जॾहिं इहे लफ़्ज़ कढिया, इहे लफ़्ज़ इरशाद फरमाया, त मलकुल मौत चयो त साईं, मां तव्हां ॾे बिल्कुलु 3 कासिद मोकिले चुको आहियां। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम पुछो त उहे कहिड़ा कासिद आहिनि? चयईं, पहिरियां जॾहिं तव्हांजी ॾाढी कारी हुई त उन में जॾहिं अछा वार आया त इहो मुंहिंजो पहिरियों कासिद तव्हां ॾे पहुतो। ऐं ॿियो कासिद जेको मां तव्हां ॾे मोकिलियो उहो ही हुयो त जॾहिं तव्हांजे जिस्म मां तवानाई ख़तमु थी वई त इहो मुंहिंजो ॿियो मुक़ासिद हुयो। ऐं टियों मुंहिंजो कासिद ही हुयो त जॾहिं तव्हांजी तवानाई बि ख़तमु थी वई, अछा वार बि थी विया ऐं तव्हां हेठि निवणु शुरू कयो, यानी डूंडा थी हलियो, इहो मुंहिंजो टियों कासिद हुयो। मुंहिंजा तव्हां ॾे 3 कासिद पहुता आहिनि। हाणे तव्हांजे हितां हलण जो वक़्तु थी वियो आहे। सो दोस्तो अज़ीज़ो, ऐं अॻिते मलकुल मौत फरमायो त इहे मां कासिद हर इंसान ॾे मोकिलींदो आहियां, जेको बि हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद मां दुनिया में ईंदो, उन हर हिकु ॾे इहे 3 कासिद मोकिलींदो आहियां। त पहिरियां उन जा कारनि वारनि मां सफ़ेद वारा थियणु शुरू थी वेंदा आहिनि ऐं उन खां बाद में उन जी
जेके जिस्म में उहा तवानाई हूंदी आहे उहा तवानाई ख़तमु थींदी वेंदी आहे ऐं उन खां बाद में उन जो जिस्म जेको आहे हेठि झुकणु शुरू थी वेंदो आहे। इहे मौत जा टे क़ासिद हर इंसान ॾे ईंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला असांखे ग़फ़लत खां बचाए ऐं क़ब्र आख़िरत जी तयारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।